हवाला ते मुबारक हुजे दिलावर। खैर मुबारक, जेल हुजे या बाहर, पर मुझे लाइ साॻी ॻाल्हि आहे। तुंहिंजी महिरबानी यार, जो तूं मुंहिंजी वाह कई। पोइ हलूं? हा। बसरा मूंखे पल्ले जो ॾाढो ॾुख आहे। हुनजो पुट ऐं भाउ हाशिम रूपोश थी विया आहिनि। खाइण लाइ घर में कुझु बि कोन अथनि। अड़ी पोइ पल्ले खे घर वठी अचे हा न त मानी त खारायूंसि हा। बेचारो बुखे चयोमांसि ॾाढो, पर न आयो। चयईं त हाशिम खे थो ॻोल्हण वञा। अदो पलियो किथे वञी झंग में रुलंदो। मूडे अचे हा हाल कढी ॾियांसि त काथे आहे हाशिम? सिधो वञी मथां बीहे आहे। ॻोठ वारनि जी तूं आज़मायल आहीं। इहा फिटल आहे ॿाहिरनि माण्हुनि जी, जो तो वटि अची पंहिंजी खल लड़ायूं था वञनि। भाड़े जो पीर चुल्ह जो मारक हली न मञनि मूंखे ॻोठ वारा, न मञनि। पर मूंखे रोज़ी रब ॾे पियो। बसरा जड़ी कचे तड़ी पके मोजा फकीर फिरंदा था रहनि पिया। मूंखे परवाह ई कोन्हे। हाणे इन फकीरनि खे चओ त मूंखे मानी आणे ॾियनि। बसरा बुख ॾाढी लॻी आहे। मुंहिंजा फकीर एतिरो वांदा कोन्हनि जो तुंहिंजो ॿेल पोखनि। वेहो हिते त हाणे थी ॾियां मानी। खबरदार, जेको चुरंदो सो मरंदो। चुपचाप करे वेही मानी खाओ, छो त ये मानी तव्हांजी ज़िंदगी जी आख़िरी मानी आहे। हाशिम, पुरुष त फॾो न त कप जो गुॾो। आयो वही पंहिंजे टंगुनि सां बंदि करे हितां वापसि खट ते खजी वेंदे। बस त कया न इते जो इते पूरो। संगत जेकर हिननि मां केर बि फनकारी करे न, इते जो इते घोटे छॾिजो। हाशिम, मां चवां थो कानून खे हथ में न खण। कानून? कहिड़ो कानून? जेको सिर्फ़ ऐं सिर्फ़ असां गरीब आहियां। संगत, तव्हां होशियारी करे पियो। हथ खादम नन मां जेको बि करे हुनखे गोली हणी छॾिजो। छोरी अंतिया मंडिया किसी ना किया मुझे कपड़ा ही भी नहीं चाहिए। जैसे यार खाबो जियो इनमें मुझे कड़ा दुआ खाबो जियो तुझे बहुत होना है। औरत दे हाथ लाए कणबो। नरो पुट नरो। हाणे तुंहिंजे रोअण जा ॾींहं ख़तम थी विया। हाणे सिर्फ़ ऐं सिर्फ़ नंढे रोअण जा ॾींहं शुरू थी विया आहिनि। चाचा, तूं अचे खे वठी हल। हाणे तूं मूं ॾियां थो। न कदम, मां तोखे हिते अकेलो छॾे कोन वेंदुसि। चाचा, वक़्तु घणो न आहे। ॾिस न कर, तूं वञ। ॾिस न कर, तूं हिते छा कंदे? चाचा तूं वञ। मां इन ख़ैरनि खे ॾिसां थो। पर पंहिंजो ख़्यालु कजांइ, पोयों अचण जी तकड़ कजां।
हाशिम तुंहिंजे लाइ फ़क़ति हिकु रस्तो रहियो आहे, मौत। लिया शमो, ये कानून जो मेहमान आहे, हथियार हेठि करे हिनखे मारणो न आहे। साहब हथ में हथियार खयो आहे ऐं उन हथियार जे गोलीअ ते इन हाशिम जो नालो लिखियल आहे। न शमो, हाशिम हाणे हिरासत में आहे। हिनखे न मार, हिनखे सरकारी मेहमान बणाईंदुसि, सरकारी मेहमान। ठीक आहे सूबेदार साहब, जेका तुंहिंजी मर्ज़ी। शमो, जॾहिं बि मुंहिंजी न्याणीअ ते हथ खणी न त इहो ज़रूर सोचिजे त हिक न हिक ॾींहुं हाशिम ईंदो ऐं तोखां तुंहिंजे ज़ुल्मनि जो हिसाब वठंदो। हाशिम, तूं हींअर पुलिस जी हिरासत में आहीं। अच मूं सां गॾु। बस पुट बस, रो न पुट। ही तुंहिंजो चाचा तोखे हिन ज़ुल्म जे कैद मां ज़रूर आज़ाद कराईंदो। डरो, मां तमाम जल्द ईंदुसि। तोखे हिन कंडनि जी सहज ते सुम्हण कोन ॾींदुसि, कोन ॾींदुसि, कोन ॾींदुसि। हल हाणे हाशिम, हल हल लॻे हुई, हल खणी हुई, फड़कियूं हुई, हाणे हल अच मूंसां। साहब हिनखे त अहिड़ो काठ हण जो सभिनि जी जान छुटी पए। खुदा खैर करे, सुबह खां वठी अलाए छो मुंहिंजी खाबी अख थी फरे। मां, ये सब वहम है, खुदा खैर कर। थोड़ी देर खां बमा वेंदुसि, हाशिम ऐं ख़ादिम खे वठी ईंदुसि। बाबा, असांखे कंहिंजे आसरे थो छॾियो वञी? सोटे, मां जो वेठो आहे मर्द माण्हू। बाबा तू न वञ, अदा वारा पाणे अची ईंदा। खुदा खैर करे अदा, तू वञी हाशिम खे वठी अच। हाँ, तकड़ छा जी, मां वञा थो। दादा ओडा, तू घर जो फिक्र न कजां, मां जे वेठो आहे।
सजा ला शिकन जो आहे सब माण्हू तुंहिंजो ताक़त था वञनि कंडन जिया सेज हयाती कंडन जिया सेज हयाती सेज हयाती ठीक है न तो थी न मावनी तो भाजाई के बुधाया कंडन जिया सेज हयाती कंडन जिया से जहयाती मामा अदा का तुम मरी गयो बेचारो नौजवान कुसजी हो बस वाह गोली कंजी मिटानी ना है जेको बि साम्हूं ईंदो उन खे मारींदो जिन रोज़ झेड़ा थींदा त ईअं थींदो न सरदार साईं हू पंहिंजो अरे ॻाल्हि कर भाई बताल छो थी वई अथई सरदार साईं वडेरो दरिया खान सही माण्हू न आहे छो ख़ैर त आहे खैर न आहे सरदार साईं खादिम वीचारो मारजी वियो न बेगाना ये के थींदो हाँ सरदार साईं खादिम खे वडेरे दरिया खान पुलिस सां माराए छॾियो सरदार साईं पुलिस जी सही माण्हू न आहे मुंहिंजो ॿियो शींहुं हाशिम
उनखे पुलिस ॿधी वई। ॾाढो बुरो थियो, ॾाढो बुरो थियो बेगा, ॾाढो बुरो थियो। दरिया ख़ान शींहं जे वात में हथ विधो आहे जॾहिं त हाशिम ऐं ख़ादिम मूंखां पासीरा हुआ, पर हुआ त मुंहिंजा पालियल शींहं। हाणे छा थींदो सरदार साईं? बेगा तयारी कर, पाण पलीअ वारनि ॾे हलंदासीं। पर सरदार साईं पलीअ वारा अव्हां खां रुठल आहिनि। पंहिंजनि खे हली वञी परचाइबो आहे, हलबो ज़रूर हलबो, ऐं पले सां महल मल्हाइणी आहे, छो त मां कोल जो सचो ऐं वाइदे जो पक्को माण्हू आहियां। जंहिंमहिल घर अच त तुंहिंजा ये बकरी वारा बेकाट पिया पवन। चुप कर, कहला दी रोई। अबे इंसान आयो या वैशी जानवर? खुशियों तो सब खसे विया आयो, खिलण नथा ॾियो त रोयण था ॾियो। भागी भाउ जे मौत ते मातम न कर, मुर्स जे जीत जो जशन मला, छो त तुंहिंजा दुख सूर मूंसां आहिनि, बासां न। मुर्स त फॾो न त गप जो गुॾो। तू दुख सुख छा ॼाणी, तू ही तुंहिंजी भेण त इंसाननि जे रूप में बगड़ आयो। बस कर, बंद करान पे या पक बक, उथो वञी वेंजी संजी मन माशूक थी अच। अठ ॾींहं मुंहुं ई कोथी थई, सफ़ा बाली लगी पई आहीं। अंदर में आवी पे दुखे, हाँ भागो भागो थियल आहे, जिगर में जीर पियल आहे, मां त ॼण जिंदा लाश आहियां। शमू तू कातल आहीं, मुझे जज्बन जो, मुझे एहसास जो, मुझे अरमानन जो, मुझे इज्जत जो, मुझे भारन जो, तू इंसान है जज्जन। पहिरियों दफ़ो तो मुझी एडी वडी तारीफ कई आ। हाँ ठही पियो सफ़ा। आलिया मुर्स तो फॾो न त गप जो गुॾो। खिल मुझी बेवसीअ ते शमू, छो त जंहिं ॾींहुं तव्हां रोइण शुरू कयो न त पोइ कॾहिं बि खिली कोन सघंदो, छो त अञा मुंहिंजो चाचो हाशिम खान जिंदा आहे। आहे पर जेल जे काल कोठड़ीअ में आहे। हाणे तू हुन जे आज़ादीअ जा ख्वाब न ॾिस, छो त हाशिम जो हाणे जेल मां लाश निकरंदो। इहा तुंहिंजी भुल आहे शमू। बस घणी ॿुधियुमि तुंहिंजी तकरीर। वञ वञी मुंहिंजे लाइ मानी खणी आ।